मीराबाद जे शेर खां नूरमुहम्मद ख़ास खेली पंहिंजे भेण जे अब्दुल वहीद ख़ास खेलीअ जे अचानक विछोड़े ते नेणनि मां नीर वाहींदे लिखे थो, अॼु न ओताकनि में तालब तंवारीन, आदेसी उथी विया मड़ियूं मुंहुं मारीन, जे जीअ खे जियारीन से लाहूती लॾे विया। हा दोस्तो, मञूं था त पाण सभिनी खे हिकु ॾींहुं जहान छॾिणो आहे, मौत बरहक अचिणो आहे, पर के मौत तणमुदाए ते मींहं जीअं ईंदा आहिनि ऐं पोइ उन हिकु मौत जे पोयां केतिरियूं ई ज़िंदगियूं बि मरण जहिड़ियूं लॻंदियूं आहिनि। ईअं अॼु दिलि जे दफ़्तर ते यादगिरियुनि जा वलर पखियुनि जीअं लही पिया आहिनि त अखियुनि जे पलकनि मां लुड़क लारूं बंजी वहण लॻा आहिनि। अखियुनि खां परे थी पिरीं केॾांहुं हलियो वें, ज़िंदगी ज़हर थी पिरीं केॾांहुं हलियो वें। अखियुनि खां परे थी पिरीं केॾांहुं हलियो वें, ज़िंदगी ज़हर थी पिरीं केॾांहुं हलियो वें। करियूं था यादि तोखे सॼण सुबुह ई शाम हिते, नथा सघूं जी पिरीं केॾांहुं हलियो वें। मुंहिंजो नंढड़ो भाणज अब्दुल वहीद ख़ासि खेली, जंहिंजी उमिरि बि अञा ईअं ई हुई ॼण कलीअ मां को गुलाब जो गुल टिड़ियो हुजे। नंढे हूंदे खां ई अब्दुल वहीद तमामु ज़हीन हूंदो हो, अहिड़ा त ॿोल ॿोलींदो हो जो ईअं ई लॻो पिए ॼण माण्हू नंढे ॿार सां न पर कंहिं वॾे सां कचहरी कंदो हुजे। मासूम अब्दुल वहीद जो अख़लाक़ नंढे वॾे सां जी चई मुखातिबु थींदो हो, तॾहिं त हुन ते असां सभु घर भाती जान ॾींदा हुआसीं। अब्दुल वहीद असां सभिनी जो दादलो पिणु हूंदो हो, पर शायदि हुनखे कंहिं ज़ालिम जी नज़र झटे वरितो। असां कॾहिं सोचियो बि न हो त को उहो असां खां एतिरो जल्दी मोकिलाए वेंदो, पर छा कजे दोस्तो, थींदो ईअं आहे जीअं रब खे मंज़ूरु हूंदो आहे। अॼु बि चिटो यादि अथमि त 30 सेप्टेम्बर 2016 ते अब्दुल वहीद मामूल मुताबिक़ पाकिस्तान बैतुल माल जे स्कूल मीरपुर ख़ासि वियो हो ऐं हादसाती तौरु स्कूल खे बाहि लॻी हुई, जंहिंमें 5 मासूम गुलाब जा गुल हमेशह लाइ कुमाइजी चुका हुआ, जिन में हिकु अब्दुल वहीद मुंहिंजो प्यारो भेणिज बि हो। ऐं उहा ख़बर जीअं असांजे इलाइक़े में पहुती त हर तरफ़ रोज़ ई राड़ो थी वियो। उहा अखि न हुई जंहिं मां लुड़क न किरिया हुजनि, क़यामत खां अॻु क़यामत थी वई। असां सभिनी घर वारनि जूं आसमान खे ॾारींदड़ ओछगारूं बि अब्दुल वहीद खे मोटाए न सघियूं हुयूं। दर्दनि जी हिन दुनिया में हुनजो पीउ हुनखे नंढपण में यतीम करे वियो हो, पर संदसि माउ पारां ठाहियल मोड़ बि संदसि मुंहं ते सजी कोन सघिया। हुनजे हथनि ते मेहंदी लॻाए गीच ॻाइण वारी हसरत संदसि भेण जी हुई, पर पूरी थी न सघी। अॼु बि कंहिं राति वहीद यादि ईंदो आहे त सभई घर वारनि जी अखियुनि मां ॻोढ़नि जो मींहुं वसंदो आहे। जॾहिं बि ईद जी मोकल ते बैतुल माल जे स्कूल मां ईंदो हो त सभु घर वारा ॾाढो ख़ुशि थींदा हुआ। हुन मासूम जो शइ वठण लाइ पैसा घुरण जो अंदाज़ मूंखे अॼु बि रुआड़े छॾींदो आहे। चवंदो हो, मामा जानी पैसा अथई। भाउ अब्दुल मजीद जो दादलो भाणिज असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो, पर संदसि यादूं हमेशह असांजी ज़िंदगीअ सां सलाड़ियल रहंदियूं। घोड़नि ऐं घोटनि जीअं थोरा ॾींहड़ा, कॾहिं मंझि कोटनि कॾहिं राही ऋण जा। मता बारी अगर बचूं मता हारी गुल, प्यारा न्याज पिता पिय के बख्शे छॾ जाए भुल। कबर मथा कुल हाणे पढ़ाए छा कंदी। तुंहिंजे शहर मां चूंडिजी माण्हू भलोड़ वियो हलियो। तुंहिंजे शहर मां चूंडिजी माण्हू भलो
कंदे तुंहिंजो त जोड़ वियो हलियो हुनजे दुख ऐं दर्द जी कॾहिं तोखां दवा नथी सघी एतिरो त चइबो तोखे तोखां वफ़ा नथी सघी तुंहिंजा गुण ॻाल्हिड़ियूं ॻाईंदे खोड़ वियो हलियो तूं छा कंदे तुंहिंजो त जोड़ वियो हलियो तो ॾिठो त केतिरे क़दुरु तो सां जूं मुहबतूं हुयूं तो सिकायो ज़िंदगी सॼी केॾियूं हुनखे हसरतूं हुयूं केॾो तोखे चवंदो रहियो तूं न दिलि तोड़ वियो हलियो तुंहिंजो त जोड़ वियो हलियो पिता पिन्याज़ जी कॾहिं भुलिजी पुछा बि कोन कई ख़ाली दिलि रखण जे वास्ते एतिरी इच्छा बि कोन कई हाणे तुंहिंजी मर्ज़ी तोखां अॼु मथे जो मोड़ वियो हलियो तुंहिंजो त जोड़ वियो हलियो तुंहिंजे शहर मां